અને શ્રી શાંતિ આશ્રમ संत बाबा उदाराम धाम के प्रांगण में इन सुंदर सचखंड दरबार में सतगुरु जो दर्शन, साहब जो दर्शन, सजन संतन जो दर्शन, प्यारी बिटड़ी सात संग जो दर्शन, गुणी ज्ञान जो दर्शन, भगत भक्तन जो दर्शन। अमृत वेले 4 बजे का शंखनाद धवन सा साईं कंवरराम साहब जी वाणी सां साहब जो दर्शन विराजमान, सतगुरु जो दर्शन विराजमान, ॾहनि गुरुनि जे मदा साईं कंवरराम जी मदा 6 बजे मंगला आरती, जान धुनी आरती अरदास, दादा साईं जो सत्संग, स्वागड़ी योगा, मंगला आरती, चालीसा साहब 7 बजे, वो सिंधी हिंदी भेनरुनि जो हिकु हिकु भॼन जी हाज़िरी भरिजे थी। तंहिंखां पोइ असांजा गुणीजन भगतजन देर सवेर पहुंचंदा। श्री राम अम्मा श्री राम सभिनी हाज़िरी भरी आहे। बचन साहब थी वियो? अरे हा थिया न। दंडवत बंदन अनकबार सर्व कला समरत ढोलन ते राखो प्रभु नानक दे कर हथ फिरत फिरत प्रभु आया पढ़िया तो शरणा नानक की प्रभवे नती अपनी भगति ला। बिलावल मेला पंजवा मन तन रसना हर चीना भये आनंदा मिटे अंदेसे सर्व सुख मोको कुरदीना। इकरा यानप ते सब भई सियानप प्रभु मेरा दाना बीना हाथ दे राखे अपने को काहू न करते कछुखीना। बल जावो दर्शन साधु के जे प्रसाद हर नाम लीना कहो नानक ठाकुर भरोसे कहू न मान्यो मन छीना। बल जाओ दर्शन साधु के जे प्रसाद हर नाम लीना कहो नानक ठाकुर भरोसे कहू न मान्यो मन छीना। जय भी नहीं चढ़ना चाहिए। बोल गुरु नानक साहिब की जय। अरे भागन वारी जय जय ऑब्जेक्शन कयो छो चए एंड कजे न फोटो निकले कोई भी थे जय सखी बाबा अगले खबर पे परे थियनि बीठा आहिनि हर वक्त वीचार थिए पियो न। जय शुरुआत या जय एंड आहे न। जेके प्रभु उन्हनि खे करायो आहे उन कयो आहे उहो ई अॻियां रखियो अथऊं। श्री राम इन ॻाल्हि जी स्पष्टी
संत सभई सिरमौर आहिनि पर विवेकानंद वार्ड में नालो कढी वियो 93 में 1893 भाई उन्हीं जो गुरु राम छा चई संतनि जे वेद कढा पंडित वेद जे कढनि संतनि उहो ॿोलिया जेको हुन कयो आहे हा चओ मन तन रसना मन माना ख्याल ख़्याल आशावाद मन माना जॾहिं बि ख़्याल उथे सम्झो मनो थियो मन जो ख़्यालनि जो जमाव आहे मन हिंदी में चइजे संकल्पनि जो पुंज आहे सुठो चाहे कसो सभु निकिरंदो मन मां श्री राम मन लोभी साईं चवंदा सरो मन लोभी मन लालची मन ठोगी मन चोर मन के मते न चालिए पल पल में मन होर और कबीर साहब जो कबीर हे मन सर्प है हाँ बसता हृदय मां है इनके कूटन ते आगे यानी नांगो ढंग वणंदो आहे न इनके कूटन ते सर्प मन नांगो इनके कूटन ते आगे तुम क्यों कूटत ना है मन माना ख़्याल ख़्याल बुरो ख़्याल उथे थो इहो डंग थो वणे न विनाश कंदो न मारे थो न तुम क्यों कूटत तूं शब्द सां उनखे कुटे छॾंदो तुम क्यों कूटत ना है सम्झ में आयो वाहगुरु स्वामी राम सुखदास उन वक़्त जो पंहिंजो संतनि में नालो कढी वियो कंहिं जी निंदा न कई डोंगरोज महाराज ते राम सुखदास कुझु गीता प्रेस ते वॼा रहिया उड़िया पुस्तक गीता संजीवनी हे गुरुमुख ॼण ख़ासि चेलो हो कथा कंदो जेको पाण वटि गीता संस्कृत में उल्टी यादि अधिक राम सुखदास जी किताब पढ़ंदो मुंहिंजो टे भेरा जे चरणनि में वेठो आहियां राम सुखदास जी 102 वरे जा छोड़े छॾियो छा कनि श्री राम छा पिया चवनि जॾहिं बि खोटो ख़्यालु उथे नाभि खां ओम ओम जी छिरक मारबो आहे ईअं ओम बसि उहो ख़्यालु कटिजी वेंदो हाणे असां ख़्याल जो आनंद वठंदासीं पिया घंटा घंटा ऐं त इहो थी वियो आहे न कटींदो किथां हिकु त भक्ति कान वरी ख़्याल विकारनि में हलनि त वॾो विनाश थियो न सम्झ में नथो अचे श्री राम श्री राम सम्झणु था चओ न संत सम्झण था करण त बाक़ी जंहिं ते कृपा थिए मन तन तन माना इंद्रियो किथे बि तन नालो न बीहंदो कमेटी नालो न बीहंदो सेंट्रल नालो न बीहंदो इंद्रनि जे फिटिंग जो नालो तन आहे त मन सां तन सां हा चओ मन तन रसना ऐं टियों रसना मन तन रसना हर चीना बसि हरि जी खोज छा वाह 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 मुंहिंजा हरि हिनखे कीअं ठाहिजे हिन कीअं हिक खे ठाहे ॾिसूं साईं हर हिकु मुंहिंजो साईं वेठो आहे असां हर हिकु नज़रअंदाज़ कंदा वञूं था न एतिरो मन स्वार्थी थी वियो आहे कंहिं तकड़ि नथो चाहे मतां मुंहिंजो कमु पए मां जॾहिं सुबुह जो नहर ते घुमंदो वेंदो हुउमि हीअं रोड ते त जय श्री राम जी चवां न चइनि अड़े हेतिरो भेण स्वार थिया जो श्री राम चवण में बि मतां पंहिंजो कमु पइजी वञे न हीअं थियो न मोट में जवाब न मिले हिंदुस्तान में पेशुराम साहिबु चवंदा
पहिरियां हिंदुस्तान में रहंदे राम राम चवण बि संप्रदाय थी वियो राम राम नथो चई सघे मां और संत हिक हिक खे ॾिसनि था हिक हिक संतनि जी महिमा कया न राजेंद्र सिंह महाराजन पहली बार आया पंहिंजे पिता खां पोइ दर्शन स्कूल में कोई ग्राउंड आहे उते सत्संग हुयो भंडारो हिते हलो महाराज पाण दृष्टि विझण आया जेलदास भंडार शेवा में हो ताज़ो उतां जो शिष्य हो जेलदास घरवारनि जे अॻ में हुई अरे जीअं जी आया त हिक हिक खे तकींदा अरे हणी मारे असां हेॾो साइड में बीठा हुआसीं भई अरुण अध्यक्ष त यूपी जो सॼे ॾाढो भगत पुरुष हो छा कयां कहिड़ा कहिड़ा भला पुरुष मस्तु हणी मारे स्टेज ते पहुता हलो मथे स्टेज ते वेठा वरी स्टेज ते जीअं मथे बीठा वरी उहा कार वरी हिक हिक में मुंहुं वेझे हणी मारे मस ते वेठा वरी जे वेठा हे अखियुनि ॾिठी ॻाल्हि वरी उहो शुरू कयो अड़े भेण जॾहिं पूरो कयो पोइ माता जी खे सॾु कयो माता जी गॾु आहिनि उहा हेठि वेठी उहा आई उन को शब्द चयो वरी उहा लही वई हेठि पोइ उनजी व्याख्या कयो औखी घड़ी न देखण दे पर अपना विर्त संभाल हिननि संत में इहो मिलियो आम ईअं सम्झंदासीं न औखी घड़ी माना जे सम्झंदा भाई ॾुखियो वक़्तु हुन जी औखी घड़ी माना प्रभु विसरियल अरे भेण जॾहिं अर्थ जीअं शुरू कयूं त हितां ई खोले बाक़ी त ॿियो खुलियो अर्थ हो हूअं ई सम्झंदासीं न औखी घड़ी न देखण दे फिर अपना विर्त संभाल हिन जो प्रभु विसरी वियो ॼण औखी घड़ी आहे बण साहिबनि जो आखां जीवा विसरे मर जाऊं श्री राम हा हा त अॼु ओॾी ख्याति थी विया आहिनि 2853,000 जा मुंहिंजा केंद्र थी विया कॾहिं जे पीउ मां कॾहिं खाया 550 अॼु गोंडा वियासीं सत्संग भवन में मां जो चवां थो महाराज जो केसर मां कृपाल सिंह जो वॼाईंदा हुआ चऊं मालिकनि उहे त थोरो सम्झ में घटि ईंदो आहे त राजेंद्र सिंह जो वॼाईंदा आहियूं खोले चयो मां जो पुछी त न पुछां त जवाबु कीअं मिले मुंहिंजो थोरो सॼो खुलासो सम्झ में ईंदो आहे इन लाइ उहो वॼाईंदा त ॾाॾे जो न पीउ जो राम सम्झ में अचे सम्झ जी पकड़ में असांखे नथो अचे त असां प्रेरित कीअं थींदासीं सम्झण था चऊं मन तन रसना प्रभु भय आनंद हा मन तन रसना साणी थी चीना वरी ॾिसो हा वरी तूं ई भुल थी करे हर चीना हरी खे हा कीअं ॾिठा कथा खणा पुठियां ॻोठाणी आहे ॿुधी वेंदी सभिनी ॿुधी वेंदी पर विसरी वेंदी ताज़ी थी वेंदी पीर आयो मुरीद वटि आमण ॿुधी करे पीर जो दीदार करण आयो हिकिड़ो बकरार बि आयो ॿुधे सां सभु को दावत में मनाए पीर खे ॿिनि खे ॾिसी करे बकरार बि चई विधो चयो हा जेको ॾींहुं मुक़ररु थियो चयो दावत हिते खणी अचांइ लेले खे ठाहे करे उहो सभु अॻियां अची रखिया ॻाल्हाए सां ध्यानु ॾिजो मां में पंहिंजी मिलावटा कंदो आहियां मज़बूत करण जो हा किथां मां उहा खणंदुमि जंहिंमें काई समाज मां माना निकिरी अचे छड़ी कहाणी न आहे पीर चई विधुसि तुंहिंजी दावत क़बूल न आहे तूं नमाज़ न पढ़ंदो आहीं तर न कंदो आहीं रोज़ा न रखंदो आहीं राम हाणे इहा ख़बर आहे जेकॾहिं पीर खे हुजे अॻ में
त दावत छो मनाया जंहिंजे करे इनकार ई थियो इन जे माना पोयों ख़बर मिली न मयार न ॾियणी आहे मां क़बूल त कराए वियुमि उथी लेला बाबा तोखे पीर क़बूल न कयो आड़े बि लेलो उथी पियो कन खोड़ची पीर जा 12 वॼी विया ईअं चइबो आहे पुराणो पीर जा 12 वॼी विया टपड़े पीर उथियो हो पंहिंजे ॿार वरिसी करे घर जे ॿाहिरां ई लोड़ो झंग में जो लोड़ो ॾिनल होसि उते पंहिंजा ई ऐं ॿियनि जा बि उहे बकरियूं लेला हे वञी पंहिंजे कार में वेठो हिकिड़े शेर खे कच्छ में करे उनखे हथ वियो वाह मुंहिंजो साईं रब मुंहिंजा कहिड़ा जा वार मिठड़ा कयासीं कहिड़ो लसो बणायोसीं कहिड़ियूं जो सुहिणियूं सुहिणियूं अखियूं कई पीर पहुतो अची उथियो पीर खे कदम बोसी कयईं साईं कीअं तव्हां चयो बेली इहो तो काथां पाती हा जीअं तव्हां चयो तूं तड़को न कंदो आहे हाणे हिते ॿार बि सम्झंदो न पीर खे सोजरो हुजे त अॻ में चयो आहे न माना ॿियनि चयो अथसि न इहा आङुर न खणणी आहे सम्झ में आयो इहा अॼु सावधानी न आहे अॼु सॼी गिरावट अची वई आहे सफ़ाई ॾे हुनजी न हुजणु घुरिजे हिते त ज़हर पीअणी आहे सम्झ में नथो अचे असां बि कंहिं संतनि घोड़नि जे अॻियां जीअं गुज़ारियो आहे न ऐं सफ़ाई मोट में संत जे मथां तूं ॻाल्हाईंदो असांजे अंदरो हुकुम अचे हीअ माण्हू स्ट्रांग थी वञे साईं जो हुकुम आयो आहे बसि इहो करिणो आहे सभई होशियारु थी वञनि उनखे हल्काई सां वठिणो हे छा थो करे असांखे छा लाइ ख़ुदा मोकिलियो आहे श्री राम बसि मां थोरे में चई वियुमि जीअं साईं तव्हां चयो तूं तड़को न कंदो आहे नमाज़ कोन पढ़ंदो आहे ईअं साईं मां ॿियो कुझु कोन कंदो आहियां वाक़ई जीअं तव्हां चयो तीअं मां आहियां बसि इहो ई मुंहिंजो याने प्रभु जी मनतन रसना हर चीना बसि इन कंदे कंदे अंतकरण शुद्ध थी वई सम्झे न मोल में जान पइजी वई हा कुझु थिए असांजो अंतकरण शुद्ध थियो छल कपट न अचे छल छिद्र कपट मोए कबो न भाव इहे अंदरि आत्मा जे मथां पर्दा चाढ़ियूं था पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयूं था असां गुरमुख कॾहिं बड़वासीं न मूंखे छल कपट न आहे करणो हे ईअं चए थो मूंखे न चवणो आहे हे गुमान करे थो मूंखे गुमान न करणो तव्हां जेके वेठा अहिड़ो तव्हांखे नज़र ईंदो आहे अहिड़ो मां तव्हांखे पुछणु चाहियां थो राम मर्तन रसना हर चीना इन करण सां फ़ाइदो छा थींदो हा भय आनंदा खोले आवाज़ होॾे ध्यानु ॾे भय आनंदा ईअं न वेठो आहे पुट सावधान थी वियो थो भय आनंदा मिटे अंदेसे मां चुप कंदो आहियां मां हाणे वैकुंठ खां मथे हिन जी ताक़त ॾींदो आहियां असां सावधान आहियूं क्षण क्षण में गुरुमुख जेके असूल आहिनि उन में हिकु इहो बि आहे त सावधान रहो तुंहिंजे खां टुटी आहे तूं सावधान थी हेॾे हेॾे न तक तुंहिंजो कननि ते ध्यानु ॾिजे साउंड थिए वासो भई आवाज़ु संगत ॾे पहुचे थो असां चऊं तॾहिं थो वधाए न साज़गीरनि खे चवणो आहे न ॻाइण वारनि खे चवणो आहे न असांखे साउंड खे चवणो आहे चवणो न आहे जेको हर हिकु हिक ॿिए खे चई थो ॾिए तव्हांजो इजाज़ न आहे इहो छा ॿुधे हा श्री राम हे मन माने सॼी ईअं झंक करे ॾिसनि था असां आश्रम ते किथे परमात्मा पहुचायो आहे असांजे रहंदड़नि जो हा
भय नंदा हा मिटे अंदेसे बस आनंद थे अंदेशो छाजो आशा के अंदेशो रहंदो न पुट चाह के चिंता रहंदी न सती पौड़ी आशा द्वार में आश अंदेशे ते नेह केवल हर हो में शब्द जलाए माए मुंहिंजो शब्द सां नास थी वेंदो तूं ऐं तुंहिंजो छा बचंदो बसि आशा न सखी बाबा आनंदान संता माने श्री राम वाह असां वटि हिकिड़ी टुकड़ी पोयों पुट लाला जेका कुंड आश्रम जाते होॾो जाते शुरू थिए हेॾो वञे जाते पूरो थिए हिते कुंड हिकिड़ी हुई उहो हुन में ॿाहिरि हर भरो गंद भरिबो हाणे छड़ी भिति वराए छॾी पोपट पोपट साईं खे चए साईं हे हर भरो चवनि वटि पई रहे पई असां हिते घिटी 6 फुट पाण छॾाए छॾीसीं न ख़बर आहे हे जेका हिन पासे वारो घिटी आहे घणा घणा फुट छॾियल आहे असां कहिड़ो भई न उन कंहिंजो सुख थिए श्री राम न पई रहे पई अरे भय नंदा मिटे अंदेशा हा सर्ब सुख मोको गुर दीना हा सर्ब सुख हा मोको गुर दीना सर्व सुख अहिड़ो ज्ञान ॾिनो मोको गुरु दीना श्री राम असांखे नाजात काइरता बि न अची वञे हिकिड़ी ॻाल्हि अचे मूंखे पुराणी यादि पुट माड़े जे मथां भांडे जे मथां माड़ी ठही 74 में परियां जेको कोराई वेठो दरवेश 6 फुट हुअसि 5 मरी हुअसि मिशीन बि ख़तमु थी वई फानूस बारण लाइ रोड पार करके माड़ी आहे मथे दरी आहे एतिराज़ पियो करे राधामल चए पियो एतिराज़ पियो करे राधामल कानूनी हिनखे करणी न आहे उन्हनि जे घर जे मथां भित हुजे पोइ असां दरी न रखूं छो बि रखूं पर असां खणी तके न हेॾो खणी एतिराज़ हुनजो भाई कोई हेॾे तके न रोड पार करे आहे ॻाल्हाए कीअं सघंदो आहे हुनखे ताक़त कहिड़ी आहे इहो मां चवांसि थो मां ॼाण में न रखां तंहिंखां पोइ मां चयो मां इहो डिॼण जी कहिड़ी ज़रूरत आहे न सम्झो रोड पार करे असांजो दरी आहे कोई एतिरा छो करे सघंदा ख़बर अथई जेका मां ॻाल्हि ॿुधायां न हूंदसि ख़बर इहा श्री राम हर भरो नाजात न वरिते संग जी ॻाल्हि आहे हा 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 कीअं ॻाल्हि निकिती आहे हा यानप ते सभु भई सियानप बसि इहा वृत्ति ठहंदी वेंदी अयाणे में माण्हू सियाणो थींदो वेंदो पर हेॾे मंथन रहे न असां संसार मंथन रहे न सनी सनी ॻाल्हि खे वॾो करे छॾिणो वॾो करे छॾिणो पर संत वॾी वॾी ॻाल्हि खे थोरे अखर में चई वेंदा असां छा करे संतनि जो सही संग कयूं संत कंहिं महिल वधीक ॻाल्हाइनि था त वधीक ॻाल्हाईंदा आहिनि अरे संत उत्तर ॻाल्हाईंदा आहिनि तुंहिंजो ई ॻाल्हाईंदा संतनि जो तूं विंदुरु न आहे विंदुरु असांजो संत ऐं शास्त्र संतनि जी वाणी वांझकाई न आहे असांखे श्री राम श्री राम हर भरो नाजात न वरिते संग जी ॻाल्हि आहे हा 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 कीअं ॻाल्हि निकिती आहे हा यानप ते सभु भई सियानप बसि इहा वृत्ति ठहंदी वेंदी अयाणे में माण्हू सियाणो थींदो वेंदो पर हेॾे मंथन रहे न असां संसार मंथन रहे न सनी सनी ॻाल्हि खे वॾो करे छॾिणो वॾो करे छॾिणो पर संत वॾी वॾी ॻाल्हि खे थोरे अखर में चई वेंदा असां छा करे संतनि जो सही संग कयूं संत कंहिं महिल वधीक ॻाल्हाइनि था त वधीक ॻाल्हाईंदा आहिनि अरे संत उत्तर ॻाल्हाईंदा तुंहिंजो ई ॻाल्हाईंदा संतनि जो तूं विंदुरु न आहे विंदुरु असांजो संत ऐं शास्त्र संतनि जी वाणी वांझकाई न आहे असांखे श्री राम
ॼाणप से सभु भई सियाणप। हा प्रभु मेरा दाना बीना। हा प्रभु कीअं आहे मुंहिंजो, चओ माना चओ। प्रभु मेरा। अड़े छॾ अर्थ खे, दाना बिना माना छा? हा लॼ अचेव, हे उमिरि असांजे ॿुधाईंदे। चओ न तूं ई चओ। हा बीना माना ॾिसण वारो, अंग अखरनि सां। दाना माना सियाणो। उहो असांखे ॾिसे थो, असांखे ॼाणे थो। छा सम्झी विया? थोरो थोरो अर्थ नथो अचे, हे हाल आहे। कृपालू महाराज जी चेली, मां तव्हां कहिड़ा शास्त्र पढ़ियो? कुझु बि न बाबा, जेकॾहिं मुख में निकिरंदो उहो यादि करिणो। यादि बि छा, हिन वेद में, हिन सूत्र में, हिन सलोक में, हे कोटिश न यादि। अड़े कहाणी त यादि थी वञे, हे महाभारत मां, हिन मां कोटिश न 8, 10, 20, इहे यादि कीअं थींदियूं आहिनि बिना कंहिं अध्ययन जे? अरे बेसुरताई आहे न, को फारसी थोरी न। क्या सोचे छा कर रहे हो? श्री राम। हा हाथ दे राखे अपने को। हा हाथ माना शब्द, हाथ माना शब्द सणाई थे वही, उहो व्यक्ति बणाइबो छा? उहो हथु ॾींदो असांखे। अपने को माना मन खे असांखे पंहिंजो सम्झे, उन मन ते पंहिंजो शब्द विधे, असांजो मन प्रकाशक थी पियो न, ज्ञान स्वरूप थी पियो, प्रभु जो रूप थी पियो न सम्झ में अचे थो। मुंहिंजो अर्थ पंहिंजे ख़्याल सां आहे। राम राम। मां कहिड़ी कटौती करे छॾी आहे, सॼे भारत जी संस्कृत खे कटे छॾियो आहे। कहिड़ो? चरण पूजा। असांजे भारत जा हज़ारे महात्माऊं चरण चई करके तव्हां न सम्झी सघंदव। छा त मुंहिंजी संस्कृत हले थी, मां भारत खे सेखारणु आयो आहियां, सिखणु न आयो आहियां भारत मां। मूंखे प्रभु एॾो सेखारे छॾियो आहे। मां छा थो चवां, इहो अहंकार आहे या सचाई आहे? तव्हां न चई सघंदव। मां जेको झुकियो आहियां, दुनिया झुकियल आहे। कोई संत रहियल हुजे जेको मुंहिंजा पीओ, और मां तव्हांजो पीउ कीअं थी वियो? सणाई थियो, दृष्टि उठायो, मूंखे छा कंदो? तव्हां वचननि खे सम्झण जी कोशिशि कयो। प्रभु दाना बीना। राम प्रेम पटोला ते शइ दिता, प्रेम पटोला। हे सनासन अर्थ बिना ॿोधे माण्हू यादि करे छॾे। प्रेम जो पटोलो, तो शइ दिता, हे शइ तुंहिंजे अॻियां असां भेंट कयो आहे। ढकण कू पत मेरी, मां पंहिंजी पत जे ढकण जे लाइ हे प्रेम जो दुशालो तोखे भेंट कयो आहे। श्री राम। असां आसन विराजमान जॾहिं हुयो, ॻाल्हि ताज़ी कराए छॾियां, प्रेम जो पटोलो न सम्झियो। तव्हांजो लोहिन गॾु करण लाइ मां न, तव्हांजो हे 50 साले में मां प्रेम जो पटोलो ढको सां मुंहं खे मुटक विझायासीं, न पटका विझायासीं, न ॿियो कॾहिं। प्रेम जो पटोलो, तो शइ दिता। इहा शइ पने में बि रखियल हुई, पोइ रहिजी वई। साईं जे ओॾे हलिया, पोइ ॻाल्हि ई रहिजी वई। भई साईं हिते वेझे, बाक़ी सभु ओॾे थींदो, पर ओॾो वारो ईअं ई रहिजी वियो। हिते जेको भाग सां थियो सभु थी वियो। सम्झो न, इहा ॻाल्हि ताज़ी आहे सभु। हा हेॾे मेले में संगत सां 100 साल जो मेलो थियो, साईं जे मोकिलाइण थियो, उते मोकिलाए करे ख़लको थियो ई त संगत सां मोकिलाइण ई न थियो। आसन विराजमान महिल 8000 माण्हू आयल आहे। हरिलाल जो एॾो ईश्वर दिमाग़ ॾिनो आहे, जहिड़े तहिड़े किथे वञे नज़र न पवंदी। उन वक़्तु छड़ो नज़र पियसि, न के नई सूरत आयूं आहिनि, सिर्फ़ु हरी जे वातो उन वक़्तु पहिरियों भेरो ॿुधणु मिलियो। ऐं मां चयोमांनि, भाई न हे जनमु ॾींहुं आहे, न वरसी आहे, न के ठाहियल मेलो आहे। आसन विराजमान हिकु पाकिस्तान में नई शइ आहे, सिंध में, हिन में संगत ईंदी। मूंखे ॿुधाइनि पिया, साईं अॻ में आया, छंडो हणी विया, भंडारो भरपूर थिया हिन लाइ। 8000 पने में माना न रखंदी आहे।
ख़लको थियो ऐं खारी बि ओॾे भेणियूं चवाए छॾियोसीं ओॾे बुढ़ियूं ऐं पंहिंजो पकोड़ा हलनि पिया संगत में त धुनी साहिब खे उन वक़्तु 90,000 जी एॾो डोलो ठही आयो जेको न हलाईंदा आहिनि प्रभात फेरी में वरी लख जी वरी ॿी ठही आई आहे उहा उतां बीहारियो जाथो रस्ते तां उते ख़ल्क सॼी हेॾे भरियल मां हितां फ़ोन करायो गुरबक कीअं चई साईं हे पैक थियो पियो आहे हाणे हे पैक थियो पियो आहे त हेॾी सॼी ख़ल्क हेॾो साण आहे इहे कीअं थींदो थी वेंदे न एतिरी 1000 बसि हे मां हिकिड़ो अंदाज़ो ॾिनो वाह वाह हा चओ दाना बीना हा हाथ दे राखे अपने को काहू न करते कछु खीना हा उठाईंदड़ कॾहिं मुंहिंजी कमी न कंदो पंहिंजे मथां रखे उनखे खणी वठंदो कमी न ॾिसणु ॾींदो श्री राम अॼु उॾेरलाल साईं पंहिंजे पुंगर शिष्य खे चए थो मां मनीष खे फोटो कढाए वगाड़े मोबाइल ते हिन पढ़ायुमि जेको गुरू जी गादी वारनि सां जेको वेर करे थो या उनखे मान्यता नथो ॾे उनजो छा हाल थींदो उॾेरलाल उनखे 20 10 लाइनुनि में चयो श्री राम अदब हुजे अदब हुजे अदब हुजे हा हा बल जावो दर्शन साधु के हा कुर्बान जो साधू जे दर्शन तां छो वञो हे गोहपट जे पुतले लाइ न छो वञो हा जिह प्रसाद हर नाम लीना हा जंहिंजी कृपा सां असां हरि जो नाम वठूं था मां सुबुह पॉइंट यादि आहे मां डायरी में नोट कयो पुराणो शब्द हो संत परमात्मा केरु आहे भाव आहे परमात्मा केरु आहे बाख्या भाव अपार मिक्सिंग साहिब जो अर्थ कंदो आहे परमात्मा जी भाषा कहिड़ी आहे भाव भाषा कहिड़ी आहे परमात्मा जी भाषा संस्कृत न आहे उहा पंडितनि जी ठाहियल आहे परमात्मा जी भाषा भाव आहे त रविदास जो शब्द आहे चित सिमरन करूं नैन अवलोकनो शरण बानी सुजस पूर राखूं मनस मधुकर करूं मधुकड़ी झोली ठाहियूं मनस मधुकर करूं चरण हृदय धरूं वचन रसना अमृत राम नाम बाखूं मेरी प्रीत गोविंद सिंह जन घटे मैं तो मोल महंगी लई जीअं सटे साध संगत बिना भाव न उपजे साधू असांखे परमात्मा लाइ भाव पैदा कंदो न सम्झो सम्झ में नथो अचे हल्को न वठो इनखे उन भाव जे अंतर्गत थी करके असां देव देवताऊं जाॾे वञी असांखे ख़बर पए त मोहन बि हाणे ॿ 4 5 4 भेरा छा अथसि महादेव जे मंदर ॾे वञे थो पूजा करणु अड़े उन में उहो मंदरु तोखे पूजा न ॾींदो तूं भाव वेहजे तॾहिं फल ॾींदो न भाव संत भाव प्रकट कनि था उन भाव में तोखे ॿिया फल ॾींदा पर जेको भाव प्रकट कंदा उहे किथे पुॼाईंदा साध संगत बिना भाव न उपजे भाव बिन भगत न होए तेरी कह रदास खे बेनती हर पै पैज राखो राजा राम मेरी श्री राम हा चौपुट कहो नानक अरे ठाकुर तो प्रसाद संत बलहार जाऊं साधू जे मथां जंहिंजी कृपा सां असांखे नाम जी बख़्शिश मिली श्री राम जे प्रसाद उहे नाम लीना नाम मिलियो हा कहो नानक ठाकुर भरोसे ठाकुर जे भरोसे परमात्मा जे भरोसे हा कहू न मानियो मन छीना मन में कभी न महसूस कईसीं बसि ठाकुर जे भरोसे रहियासीं पाणे भली कंदो असां विचलित न थियूं श्री राम श्री राम श्री राम चए देर नहीं है अंधेर नहीं है देर नहीं है जेका देर पए थी न उहा ई असांखे अंधेर थी नज़र अचे कछु देर नहीं है ईअं न चइबो आहे
ओॾे देरि कान्हे, पर जेका अंधेर थो नज़र अचे, जेका विच में देरि पए थी उहो अंधेर थो नज़र अचे। हले न तूं इंतज़ारु कर न, इंतज़ार जो फल वहंदो न, परमात्मा ॾिसे थो तूं हिन वेठो आहे। जे मां चवंदो सुबुह जो तव्हां छड़ो उथी वेही रहो बसि, चाहे सुम्हिया पिया रहो, छड़ो चुप में वेठा रहो, भॻवानु ॾिसे थो न, माॾे ख़्यालु अथसि। श्री राम। असांजो लिखो पियो न, असांजे अंदरि ॿियो मन में न हले न। सुन संवाद अनहद तनाद, जेके सुखमनी जा पद मखण सिंह कढाया, पुटु असां मुने लिखे जो इहे सुखमनियूं, उनजो मथां इहो लिखियलु आहे न, सुन संवाद कहन न जाई अचरज बिस्माद, पर तिस देखिया जो साब दिखाए, नानक तिजन सोझी पा। अंतर सुन ॿाहिरि सुन त्रिभुवन सुन में सुन, चौथे पद को जो नर पहुचे तव्हांको पाप न पड़। संत असांजा ओ श्री राम। हा चओ हाणे भोॻ। कहु नानक ठाकुर भारोसे, कहु न मान्यो मन छीना। बोल गुरु नानक देव। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय श्री राम जय राम जय जय राम, श्री राम श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम जय श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय श्री राम कृष्ण भगवान की हर हर महादेव। सनातन धर्म भारत मंडल। बोल गुरु नानक देव। सतगुरु साईं खोदार, सच्चे साईं सतराम दास। प्यारो लारू मल यादि अची वियो। बाक़ी बि हिकु भेरे चए, हितां पुटु जॾहिं असां छात्र में आयासीं तॾहिं ॿ वाईंदियूं न, जवाब नथो मिले। असां 9 महीना रहियासीं, अक्टूबर में आयासीं, वरी जुलाई मोटियासीं। 20 साल पोइ जॾहिं असां आयासीं त हिकु नहर हली, ऐं हिकु नहर बंदि करे AC और इंजीनियरनि जा बंगला ठहिया 100 हेॾो परियों। तुंहिंजे लाइ अस्पताल खपे, पाणी खपे, त इहा टांकी ठही, ॾिठी तव्हां सभिनी। श्री राम। त प्यारो प्यारो त मूंखे बि चए टांकी वठूं, सचो साईं सतराम साहिबु। ॻाल्हि खिंच ॻाल्हि यादि अचे कीअं निकिती आहे। उतां सॼी दृष्टि आश्रम ते विझे थो, रोशनी। हाणे अहिड़ा गुरमुख ॾिसंदा न। 3 बजे बाबा हरदास जो फोटो हूंदो हिकिड़ो कंहिं ॿिले में पियल, उहो 3 बजे उथी वेही करे उनजो दर्शन कंदो, उहो ॾिसंदो। मर्यादा उहा जो पंहिंजी दीवान मां जे लाइ बि कॾहिं कॾहिं अहिड़ो ॻाल्हि निकिरे, पोइ उहे इहे चवंदा आहिनि, उहा हीअं चवंदी आहे, ईअं न, अड़ी भेण हद थी वई। इहो पहिरियों ॾिठोसीं माण्हू जेको पंहिंजो घरवारे लाइ बि अदब जो शब्द पेश करे, त ॿियनि लाइ छा कीअं कमी कंदो। सम्झो था केॾी वॾी ॻाल्हि आहे। इहे चई थिए मां ॿुधी ॻाल्हि तॾहिं त। अरे गीता ज्ञान वाह। 15 तुका सिफ़त में शब्द ठाहिनि, बाबा जा, असांजा सॼा। ओहो सदाईं गुरमुख यादि अचे। सचे साईं सतराम दास साहिबु, बाबो साईं भॻवान आज आज्ञा सां हेॾे आयासीं न। अम्मा उनजी तॾहिं त पोइ अची करे रात जो हमेशह भोग पाए मोटी वेंदा। मुंहिंजे हेॾे आए खां पोइ सुबुह जो पलो पाए करे, छो जो श्राद्ध थींदो हो न, इन करे खाईंदा न हुआ। हंधि कढण वारा बि खाइण वारा बि न साईं, न्याणा त हे थिया न, फिर बि मर्यादा। त उन ॾींहुं पलो पाए नेरनि खाई करे पोइ रवाना थिया आहिनि।
त राधोमल चवनि पिया साईं जीअं हाणे निभायो अथव हे सभिनी खे मोकिलाए करे पोइ मां को बि हिकु बरसी थियनि चयो राधा या नसीब साईं 1 सेप्टेम्बर चोलो छॾियो 81 में श्री राम उनजी आज्ञा साईं सभु थियो वाह सचे साईं सतराम दास अमर शहीद साईं कंवर सखी बाबा आज़ारा मिठड़ी माता सा सर्व संतन महा सर्व संतन आयल संगत की शय बाबा हरदास साहब आयल संगत की शय आयो लाल कयो मां छोरे खे चयो आहे पर कागज़ पुॼाइनि कोन था बाबा हरदास साहब जेके वचन लिखियलु आहे त उहो रंग जे लॻायो अथऊं त उहो वचन पुॼाए आहे जंहिंजो खणी आयो मंझि खणी वियो इहे बाबा जा अखर आहिनि ऐं महबूब खे मिले महबूब खे भॻवान जे मिलण जा एड्रेस हा अहिड़े सचनि संतनि जा पढ़जनि त्याग तपस्वी सम्झो असांजे विच में राम वाह 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 कुर्बान कुर्बान हाणे असां नंढड़ा हुयासीं जॾहिं मां हरिद्वार मिलियो आहे जलगांव में ॾाढा हल्का अखर आहिनि पर मूंखे ॿुधाइण जो सुठा था लॻनि सचे संत जा 6 बजे कमरे में दर्शन कयोसीं वेठा आहिनि पोइ मथे आयासीं फ्रेश थियासीं साईं जा पैसा मिलियल आहे मां चयो कोई सूखड़ी न ॾे जेको भेटा जंहिंखे ॾियणी आहे ॾियो कंहिंजे बि लाइ बि त उहे सभु ॾिसणा पिया कंहिं ॾिना सॼो ठाहे हेठि 10 बजे माण्हू आयो साईं नाश्तो तयारु आहे आया साईं बाबा लेटिया पिया आहिनि चादर मथां पई अथनि मुंहुं ओॾे आहे मां पहुतुमि ॿुधायो साईं चांडू आयो आहे मुंहुं तो चादर हीअं लाथऊं मुंहुं ओॾे ई पियो आहे छड़ी चादर पुछनि था चांडू आहे चांडू मां चयो हा बाबा सिरां जेको वेठो आहे परिणियो आहे हा साईं माणे आहे हा साईं दरबार उते ई आहे हा साईं 4 पॉइंट पुछी करे पोइ मूं हेॾे फेरियो पोइ छा पोइ पलंग ते धकाइण लॻा त अचणु लॻा साईं चवनि था गॾु वेहो मां उथणो पियो गॾु वेठो मां 5-7 सब्जी चढ़ी आयूं मां जेका सब्जी कढी हा त उहा खाइणु शुरू कयूं अरे संत 2 ॾींहं रहियासीं लीला ॾिठीसीं